अस्सलाम वालेकुम। सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों, शामिल क्यों था पानी प्यारी सरजमीन सिंध बाबत मुख्तसर मालूमात। दोस्तों, रहीमदाद खान मौलाई शिदाई जी किताब जन्नतुल सिंध में लिखियल है त हिंद ऐं सिंध हाम बिन नूह अलैहिस्सलाम जा पुट हुआ, जिन जी इन सरजमीन ते संदन औलाद समेत घणो वक़्तु हुकूमत रही हुई। तंहिं करे संदन नाले पुठियां ई हिन मुल्क ते सिंध नालो पियो। हिकु ॿी राय मूजिबि त लफ़्ज़ सिंधु संस्कृत लफ़्ज़ सिंधावा मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे चंड। ऋग्वेद जेको हिंदुनि जो पुराणो ग्रंथ आहे, तंहिंमें सिंध जो नालो सुपत सिंधु यानी सतनि नदियुनि वारो मुल्क लिखियलु आहे। आर्यन लोकनि सिंध ते सिंधुअ दरिया करे इहो नालो विधो, जंहिंजी माना आहे समुंड। दोस्तों, सिंध जे नक्शे बाबति जन्नतुल सिंध किताब में लिखियल आहे त सिंध जो पहिरियों नक्शो सन 340 हिजरी धारे अबू इसाक इब्राहिम बिन मोहम्मद अस्तखरीअ पंहिंजे किताब अल मसालिक वल मुमालिक में ॾिनो आहे, जेको सन 1870 ईस्वी में लेडन मां शाया थियो। खास पोइ सिंध ऐं गुजरात जो नक्शो इब्ने हक़ल बगदादीअ सन 343 हिजरी यानी सन 942 ईस्वी में तैयारु कयो हो। जेतोणीकि ही ॿई नक्शा ग़लति सलत आहिनि, पर सिंध जा पहिरियां नक्शा आहिनि। दोस्तों, उर्दू जेका पाकिस्तान जी क़ौमी ज़बान आहे, उन बाबति हिन किताब में लिखियल आहे त सिंध में इन जी शुरूआत कीअं थी। सिंध में अरबी फतूहात करे सिंधी ज़बान में अरबी अल्फाज़ गॾिजी विया। उनखां सवाइ उबला, सिराफ, तेज़ ऐं शिराज़ खां जेके ईरानी सौदागर सिंध में आया, तिन जी ज़बान पारसी हुई। मकरान, मंसूरा ऐं मुल्तान में पारसी ज़बान तिजारती तालुकात करे हलंदड़ हुई। अरबन में दस्तूर हो त जंहिं मुल्क में बैठकूं जोड़े वेहंदा हुआ, उते जी ज़बान खे अरबी हरफनि में लिखंदा हुआ। गज़नवी हुकूमत जो सिंध ते सन 1186 ईस्वी ताईं कब्ज़ो रहियो। गज़नवी फ़ौजनि में अफ़गान, तुर्क, ईरानी, बलोच ऐं हिंदू सिपाही हुया, जिन जी ज़बान पश्तो, पारसी, तुर्की, बलोची, पंजाबी, मुल्तानी ऐं सिंधी हुई। मथियुनि ज़बाननि जे मेल जोल करे हिकु नई गॾियल ज़बान जनम वरितो, जंहिं लाइ शायदि ईअं ई चई सघिजे थो त इहा ई ज़बान अॼोकी उर्दू ॿोलीअ जी इब्तिदाई शिकिल हुई। दोस्तों, उनखां अलावा सिंध जा समाट क़बीला कहिड़ा आहिनि, उन बाबति रहीमदाद मौलाई शिदाई पंहिंजे हिन किताब में ॿुधाइनि था त अरबन ऐं बलोचनि खां सवाइ ॿियूं जेके देसी क़ौमूं सिंध में रहंदियूं हुयूं, जे दर्जे बदर्जे इस्लाम में दाख़िल थींदियूं आयूं, तिन खे समाट यानी समा क़ौम जूं शाखूं सॾिबो आहे। तोहफ़तुल कलाम में समन खे साम बिन नूह नबीअ जो औलाद ॾेखारियल आहे।